बसरनि बिना पाकिस्तानी खाधा अणपूरा आहिनि, पर अॼुकल्ह बसर एॾो महांगो थी वियो आहे जो आम माण्हूअ जी ख़रीद जी सघ खां ॿाहिरि थी वियो आहे। अॻ में बसर वढींदे ॻोढ़ा वेही ईंदा हुआ, पर हाणे ख़रीद कंदे वेही था पवनि। मुल्क में बसर जो अघु आसमान ते पहुची वियो आहे ऐं इन बिना खाधो ठाहिणु तक़रीबन नामुमकिन लॻंदो आहे, पर कुदरत हर शइ जो मुतबादिल बि पैदा कयो आहे। अॼु असां तव्हांखे अहिड़ियुनि शयुनि बाबति ॿुधाईंदासीं जेके न महांगो हूंदियूं ऐं न बसर जी खोट महसूस थियणु ॾींदियूं। तव्हां महांगो बसर नथा ख़रीद करे सघो त थूम तरण खां पोइ बसर जहिड़ो ज़ाइको ॾींदी आहे। इन सां गॾोगॾु जेकॾहिं थूम जूं कुझु ॻणियूं पोखे छॾिजनि त मिटीअ मां निकिरंदड़ साओ गाहु बि बसर जी जाइ ते इस्तेमाल करे सघिजे थो। साओ बसर, जंहिंखे आम पननि वारो बसर बि चवंदा आहिनि, आम बसर खां कुझु सस्तो हूंदो आहे ऐं अॼुकल्ह उन जी मौसम बि आहे, जॾहिं त साओ बसर सिहत लाइ बि इंतहाई फ़ाइदेमंद आहे। असां वॾुफ खाइण सां गॾु वात जो ज़ाइको तब्दील करण लाइ बि इन्हनि जो इस्तेमाल कंदा आहियूं, पर तमामु घटि माण्हुनि खे ख़बर हूंदी त वॾुफ खे बसर जे मुतबादिल तौरु इस्तेमाल करे सघिजे थो। इन लाइ तव्हांखे रुॻो हिक कूंडीअ जी ज़रूरत पवंदी। आम वॾुफ कूंडीअ में पोखियो ऐं जेको साओ ॿूटो निकिरे उनखे बसर जीअं वढे इस्तेमाल कयो। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।